अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार है। मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सॼे मुल्क में सुभाणे ईद मिलादुल नबी मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वेंदी। आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशीअ में सॼे मुल्क जे घिटियुनि पहाड़नि बाज़ारनि ऐं मस्जिदुनि खे साइनि झंडियुनि ऐं रंग बिरंगी बतियुनि सां सजायो वियो आहे, जॾहिं त सरकारी ऐं निजी इमारतुनि ते बि चरागान कयो वियो आहे। केतिरनि बाज़ारनि ऐं शाहराहनि ते मेहराब ऐं आराइशी दरवाज़ा लॻाया विया आहिनि। आशिक़ाने रसूल खाना काबा ऐं मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि जा ख़ूबसूरत मॉडल ठाहे सरवरे काइनात सां अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि। आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुनासिबत सां लाहौर समेत सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जुलूस ऐं रैलियूं कढियूं वेंदियूं, जंहिंमें शिरकत कंदड़ समूरे रस्ते ते दुरूद पाक जो विर्द कंदा। जशन ईद मिलादुल नबी जे हवाले सां सॼे मुल्क में न्याज़ विराइण जो पिणु एतमाम कयो वेंदो। आलमनि जो चवणु आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां अक़ीदत ऐं मुहबत जी घुरिज आहे त अव्हां जी सीरत तैयबा जो सिर्फ़ु ज़िक्र ई न कयो वञे, पर अव्हां जी तइलीमात ते पिणु अमल करे इंसान दुनिया ऐं आख़िरत में सुरख़रू थी सघे थो।